हिक कमरे में मौलवी वेठो हो। हिन मौलवी जूं दुआऊं ऐं तावीज़ वठण लाइ घणा माण्हू ईंदा हुआ। हिकु दफ़ो हिकिड़ी मेरी गिदली छेगरी माई बि वटसि तावीज़ ॾिखारण लाइ आई ऐं चवणु लॻी, मौलवी साहब, मुड़ुसु नथो ठहे, किताब पटे पोइ तावीज़ लिखी ॾे त ठही हले। मौलवी साहब 2 तावीज़ लिखी ॾिनसि ऐं चयाईंसि, हिकिड़ो पंहिंजी बांह में ॿधिजांइ ऐं ॿियो पाणीअ में पिसाए मुड़ुस खे पीआरजांइ। इस्तेमाल जो तरीक़ो ॿुधाईंदे चयाईंसि, पाण खे बि थोरो साफ़ सुथरो रखजांइ। 8 ॾींहंनि खां पोइ साॻी माई वरी मोटी आई। तावीज़नि बाबति शिकायत कंदे मौलवीअ खे चवणु लॻी, मौलवी साहब, तावीज़नि त असर ई कोन कयो। मौलवीअ चयो, माई, जेसीं ताईं तो वारो अणधोतल मुंहुं मेरा कपिड़ा न मटिबा तेसीं मुंहिंजा तावीज़ असरु कोन कंदा। माईअ जे जिस्म मां उथंदड़ धप खां नक ते हथु रखंदे मौलवीअ चयो, दुआ बि लछणनि वारनि खे लॻंदी आहे, मतिलबु अणसिधे रस्ते ते हलण खां सिधे रस्ते ते हलणु चङो आहे। दुआ सॻे खां लछणनि में असरु वधीक आहे।